जेडा निकरंदे जेडा कंदे पैर रब अगई कंदो है। याद रखी छड़ जा अब्बी अम्मा जे दुआन जी इंतहाई जरूरत आ, लेकिन मां गाल के खोलण जे बजाय क्लोज करण जी कोशिश कया। मुझा दोस्त अजीज हेडा हुन जे अंदर जी तड़प हली रही आ, जेके मुस्तफा याद करे उहो प्यार हुंदो या मजाक अंदाज़ो लगा प्यार हो याद भी किया। मुझे करीमा का पांजे सहाबा के फरमायो हाल एड़ो हीणो आ, हाल एड़ो उन जो हीणो आ, कपड़ा फाटलड़ा मथड़े में मिट्टी आ, को गड्डू मानी खाण ला तैयार कोने, को मिट्टू रिश्ते करण ला तैयार कोने, को गाल्हाण ला तैयार कोने। मुझो करीम मुस्तफा वेठो मदीने में आ, इए प्यो बुधाए जण उवेस यार को कदे अलग ही कोन थियो आ। ए छा जो मामलो आ, चो दिल जे कनेक्शन जो मामलो आ। मुझे करीमा का अलैहिस्सलातु वस्सलाम उन जा तमाम वसब बुधाया, हसब बुधाया, नस्ल बुधाया, उन जे बचपन जे बीमारी जो जिक्र भी मुझे करीमा का अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो। बहरहाल मुझा दोस्त अजीज पाण ये फरमायो, लेकिन अल्लाह जो एतरो तदादलो आ, जो हथड़ा जडहीं भी खणदो आ अन्या हेठ पोकंदो आ, रब अगे ही दुआ कबूल करे छदींदो आ। जवाब दे, जवाब दे। वेठो उवैस यमन में, हथड़ा खणे यमन में, मुझो मुस्तफा मदीने में गालियों पियो करे। गाल समझ में आई? बिजली पैदा थे पेती गुड्डू में घर जमाली कॉलोनी में पेती रोशन करे छो जो कनेक्शन गंढेला जाओ छा गंढेला कनेक्शन गंढेला जे यो कनेक्शन तू जो मिलेला तो तू काथे भी हुजी मुझे मुस्तफा का दूर है। चो चो मुझे महबूब खां दूर नहीं रुकी सिक सां सदे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के चौथो दूर भाई सिक सां सदे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के चौथो दूर भाई कंडो उम्मती अखे लगे पैर में थो दुआ उन ला दिल पर घुरे खैर जी थो घुरे खैर जी थो वफादार आ सुनो पर नथो तू निभाई वरी मुझे मुस्तफा के चौथो दूर भाई। लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज मजबूर अम्मड़ के कयो थे ओ मुझी अम्मा जी मुझा उवैस अम्मा सदाई सब्र कयो थम मुझी जीजल अम्मा अज सब्र जी गुंजाश ना है तो अम्मा जे आडो अर्जा अगर अज इजाजत मदीने वञण जी न ॾिनई तुझे उवैस जो जिगर फाटी पवंदो। मां मां याद रखी छद मां चो चो मां मावा ही त वफादारा पर अमड़ बेवफा पुटर सां भी निभाइण वारी आ। मशहूर मारूफ एक हिकायत आ त एक बेवफा ज़माने जे बेवफा पुट पंहिंजे जीजल अमड़ के शहीद करे पंहिंजे बेवफा महबूब जे करे पंहिंजे नफ्स के राज़ी करण ला उन मुतालबो कयो त जेकॾहिं मूंखे अपनाइण थो चाही अमड़ जो जिगर चीरे खणिया ज़ालिम नौजवान बेवफा अंधो थी करे अमड़ के शहीद करे अमड़ जो जिगर खणी जेडी मल डुकण लगो हलंदे हलंदे थाबो आयस किरी पियो जेडी मल न किरी पियो हथड़ मां अमड़ जो जिगर छडाए जी वयो उन जिगर मां आवाज आयो ओ मुजा पुटड़ा तो के धक तको न लगो आ। मां ओहा थई
याद रखी छन मुसलमान जी जल अमड़ उहा थई दुनिया सजी लबजिया अमड़ बेलबिया उवैस अर्ज कयो मुझी जी जल अम्मा अगर अजु इजाजत न दीदी तुझे उवैस जो जिगर फाटी पवंदो मां चवे थी बच्चा तुझी सलामती अजीज मां अमड़ जे भर में पानी भी रखी वंज मानड़ी रखी वंज पर बच्चा गाल बुध इजाजत दी थी वंज भली पर हिकड़ो शर्त अम्मा केड़ो बच्चा जी मदीने पहुंची जी मदीने पहुंची महबूब हुजल त दीदार कजा पर जे पिरी न हुजल त तरस जा न जल्द मोटी अच जा ए नौजवान खुदा जे वास्ते गौर कर अमड़ जे हुक्म दे गौर कर मुझे मुस्तफा जे परवाने दे गौर कर फरमान बरदार बचड़े दे गौर कर हाजिर मुझी अम्मा इजाजत मिलिया सवारी तैयार करे जारो कतार रोई करे अज मदीने दे मोहड़ो करे निकरी पयो आ रोंदो तो अचे ओ मुझा महबूब अज तुझो दीवानो अची रहो वा जेको मदीने वींदो आ बुधा कीअं वींदो आ कीअं वींदो आ चो हर साल हीअं थी दिल चए हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थई जहते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिल चए के रूस अमेरिका के चीन थिया रवाना अमीर जो बचड़ो पुछो बाबा काडे विंदे बाबा अमेरिका अबा काडे बाबा चाइना अबा काडे बाबा स्पेन बाबा लंदन बुध के रूस अमेरिका के चीन थिया रवाना इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना अमीर विया गरीब काडे थो वञे ॿियन जा पुनल बे पासे ॿियन जा पुनल बे पासे चो असां गुनहगारन जो पुनल मदीने हर साल हीअं थी दिल चए अजीज़ाने मन अज उवैस सवारी ते सवार थी करे यमन मां निकतो आ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार जेला घोड़ो डोड़ाइंदो या उठ डोड़ाइंदो जेका भी सवारी हुई सवारी डोड़ाइंदे मदीने तय्यबा में पहुतो आ जी पहुतो आ यार जे यारी दे निहार वरी मालिक जे बेनियाज़ी दे निहार होडा सिकायल आयो आ वरी एडो सिकायल के अन्या भी सिक में सिकायो वयो मदीने पहुतो महबूब नाहे दरवाजो खड़काइंदो अम्मा आयशा सिद्दीका सुणी जवाब दिंदी केर अम्मा महबूब जो दीवानो अब्बा महबूब नाहिन जब दाहू करे तो चवे ओ मुजी अम्मा महबूब नाहिन खुदा जे वास्ते तवा एतरो पर्दो कयो का हिकड़ी शय एड़ी दिसा जेते मुजो मुस्तफा आराम कंदो हुजे रुगी हिकड़ी चार पाई दिसा अम्मा आयशा सिद्दीका पर्दे सां उनखे इजाजत मिली मुझे हबीब जे वेहण या सुम्हण वारी शइ ॾे निहारे हे त हलियो वयो जीअं हबीब आया निहारे पुछन था आयशा अॼु घर मां खुशबू अची रही आ अंदाजो लगा मुसलमान मुझो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जह खुशबू जो जिक्र करे उन खुशबू जो मकाम छा हुंदो हेडा ज़ारो कतार रोंदो मोटे तो जीअं यमन में पहुतो अमर जे कदमन में ओछ गरू ॾेई किरी पयो आ महा गिराटी पाए चवे थी ओ उवैस जी मुजी जी जल अम्मा अज त तोखे खिलण घुरजे अज त तू यार जो दीदार करे आयो है अज त मुखे प्रिय जूं ॻाल्हियूं ॿुधा ज़ारो कतार रोई
चवे तो अम्मा वयुस्त जरूर मगर महबूब न होया बच्चा पो वेही दीदार करिया अम्मा किया कया इकड़े पासे पिरिय जो दीदार बे पासे तो अम्मड़ जी जल जो फरमान होयो ए नौजवान गौर कर पंहिंजे जीजल अम्मड़ जो कदर नकण वारा गौर कर महबूबन जे दीदार खां सवा मोटी आयो जेडी मल बच्चे ये जुमला चया हाणे अम्मड़ जी दुआ बुध अम्मा छा थी चए अम्मा छाती चवे अम्मड़ जे अखड़न में लुक लड़ी आया ऐ उवैस जी मुजी अम्मा अज मुझे हुक्म जे करे तो पांजे जिंदगी जी उन्या कान उझाई न मुजी अम्मा हथड़ा खणी थी चवे ओ मुजा करीम रब ओ मुजा करीम रब अज मुजी दुआ कबूल कर जह महबूब जे इश्क में मुझो बचड़ो दीवानो उन महबूब जे जुबान मा मुझे बचड़े जी तारीफ कराए छदे हेडो अम्मड़ हथड़ा खया होडो मदीने जी ताजदार शेरे खुदा के सैयदना उमर फारूक के जेकी कुछ हुक्म फरमायो तवा उलमा का बुधवा या सब कमाल कह जवा चो जी जल अम्मड़ जे दुआन जो कमाला कह जो कमाला गाला गाला कह जो कमाला जी जल अम्मड़ जे दुआन जो कमाला अम्मड़ उहा थई जेके दुआ कंदी आ न उनके मुझो मुस्तफा सीने सा लाइंदो जेके अम्मड़ दुआ कंदी आ वो किथे भी छो न हुजे वो मुझे मुस्तफा का परे न हुंदो आ जे चाही तो मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यार नसीब थे बेशक नमाजों पढ़ बेशक रोजा रख बेशक हज कर सब कुछ कर पर यार जे अब्बो ऐं अम्मा नाराज थई ते शयूं तुझे कम जू न थई तुझा हज तुझू ज़कातू भले सजे नवाब शाह में हजारों मस्जिदों ठहराए छदे पर तेसी कम जो न थे जेसते जीजल अम्मड़ तो ते राजी न थे जेसते अब्बो तो खां राजी न थे उनन जो अंदर तो जला ठरी न पवे हा हा जे कदे बदबख्त थी चुको हई तो खां वक्त गुजरी चुको आ अब्बो अम्मा हलिया वया हन त पो भी तू मुजा दोस्त अन्या तुझी जिंदगी मौजूदा इन वक्त के मोटाण जी कोशिश कर वञ वञी अम्मड़ जे मजार ते पेरन खां वेही रह वञ वञी अब्बे जे मजार ते पेरन खां वेही पेरां दी खां सेरां दी खां न वञी पेरां दी खां वेही रह रोई 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 उनन के रीझा इंशाअल्लाह ताला वो कब्र में जरूर रहन लेकिन तुझे दाहन खां बेखबर को न रहंदा जदे उहे राजी थी पया त मुझो रब भी राजी थींदो मदीने जो ताजदार भी राजी थींदो लबे लुबाब तमाम गाल के क्लोज करे चाचो तो टाइम पूरो थी वयो अदे शफी मोहम्मद के अल्लाह ताला सलामत रखे जह पांजे पुत्र जे सुन्नत तोहर जे मौके थे मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुभान अल्लाह मुझे महबूब जे बचड़न हिकड़ी गाल जिकड़ी पानी जा बड़ो का प्यार ई ओवर टाइम पर मां 5 मिनट या 10 मिनट लगंदा वध में वध मां ओवर टाइम तवा के दिया तो तवा के खबर पवे कदर पवे त मुझे करीम आका त दुआऊं घुरियो लेकिन मुझे मुस्तफा जे बचड़ी जे जेड़ी दुनिया में रब बी का भी पैदा चो बी पैदा ओहा केरा नालो बुधायो इमाम हसन मुश्तबा खां के खां इमाम हसन मुश्तबा सही फरमाइन था दिल में ख्याल कयूं त अजरात मां पंहिंजे जी जल अमड़ जी इबादत ॾिसंदो कहीं ख्याल कयो चो इमाम हसन मुश्तबा सुने अलीउल मुर्तजा जो वडो पगदार पुत्र अम्मा फातिमा ज़हरा जो पगदार पुत्र सुने इमाम हुसैन जो वडड़ो भा इमाम हसन मुश्तबा फरमाइन था दिल में ख्याल कयो अज पंजे जी जल अमड़ जी इबादत दिसा त मुजी अम्मा रात किया थी गुजारे इमाम हसन मुश्तबा सुने जी जुबानी बुधो पान फरमाइन था जेडी मल अखड़ियों खोलिया केडी मल मुजी अम्मा सजदन में केडी मल मुजी अम्मा रुकू में केडी मल क़ियाम में
जेडी मल अख खोलियम पंजे जीजल अमड़ के इन हाल में डिठम अचानक अख खुली केडी मल खुली जेडी मल मस्जिद नबवी जे अंदर बिलाल अजान दिनी मां हसन जी अखड़ी खुली पे जिया जो अखड़ी खुले डिठम त पंजे जीजल अमड़ दे निहारम त मुजी जीजल अम्मा ही हथड़ा खणी दुआ घुरी रही आ छा घुरी रही आ अमड़ दुआ घुरी रही आ इमाम हसन सही फरमाइन था मां तवज्जो दई बुधी रहो मुजी अमड़ दुआ थी घुरे ओ मुजू अमड़ियो ओ मुजू भेनरो कयामत जे दिहाड़े अम्मा फातिमा ज़हरा जे शाम में बीहण थियो चाहो त मुझे अमड़ जी दुआ बुधो अम्मा फातिमा ज़हरा दुआ घुरी रही आ इमाम हसन मुश्तबा फरमाए रहो अम्मा फातिमा ज़हरा दुआ थी घुरे ओ मुजा करीम रब ओ मुजा करीम रब कदह रात खे लंबो कंदे जो तुझे महबूब जी बचड़ी सजदा करे ढो कंदी अल्लाह अकबर तुझी असा जी न्याणी दुआ थी घुरे अल्लाह कदह रात वडी थींदी जो मां ड्रामा दिसी ढो कंदस ऐ मुसलमान नौजवान पंहिंजे न्याणिन खे तालीम दे ऐ तालीम सां गॾु तरबियत ज़रूर दे रुगी तालीम काफी ना है याद रखी चर तालीम सां गॾु पंहिंजे न्याणी खे तरबियत ज़रूर दे अहिड़ी तरबियत दे जो तुंहिंजी न्याणी उथे तॾहिं बि ज़ुबान ते ख़ुदा जो ज़िक्र हुजे जे सुम्हे त मुस्तफ़ा जो दरूद हुजे एड़ो पंहिंजे पाण खे बनाए जो दुनिया जो औरतूं न जो मिसाल ॾियनि त न्याणी त फलाणे जी ॾिसो भेण त फलाणे जी ॾिसो ज़ाल त फलाणे जी ॾिसो माउ त फलाणे जी ॾिसो इहे तमाम रिश्ता हिक औरत खे अल्लाह नसीब फरमाया इमाम हसन मुश्तबा साईं फरमाइनि था मुझे जी जल अमड़ दुआ घुरिया अल्लाह कॾहिं रात लंबी कंदे जो तुंहिंजे महबूब जी बचड़ी सजदा करे ढो कंदी इमाम हसन साईं फरमाइनि था मथो मुझे अम्मा दुआ घुरी ओ मुझा करीम रब पंहिंजे महबूब जे बचड़ीअ जी दुआ कबूल कर मुझे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत जा गुनाह मुआफ़ कर इमाम हसन मुश्तबा साईं फरमाइन था मां पंहिंजे बिस्तड़े खे छॾे अचे अमड़ खे गिराटी पाती ओ मुझी जी जल अम्मा दुनिया जे अंदर हर अम्मा पंहिंजे बच्चन ला दुआ घुरंदी आ हसन तुंहिंजो बचड़ो आ हुसैन तुंहिंजो बचड़ो आ ज़ैनब तुंहिंजी बचड़ी आ बचड़न ला दुआ घुरण जे बजा महबूब जे उम्मत ला दुआऊं पई घुरी अमड़ गिराटड़ी पाए चवे थी बच्चा उहा कहिड़ी माउ जेका बच्चन ला न घुरे तुंहिंजे ला बि घुरंदी हां हुसैन ला बि घुरंदी हां ज़ैनब ला भी घुरंदी हां पर याद रखी छॾ मुझा बचड़ा तो त मुझे महबूब इमामुल अंबिया जे कुल्हन जी सवारी जरूर कया महबूब जे हंज में जरूर वेठो है पर मुझे महबूब मुस्तफ़ा जे रातन जे ओजागर के तहां को न डिठो तवां जे अमड़ बतूल डिठो आ बच्चो हसन मुश्तबा इमाम से पूछन था अम्मा राज के खोल राज केड़वा अम्मा सन जवाब दई रही आ ओ मुझा बचड़ा हसन सजी जिंदगी मु पंजे दिल बर बाबा साईं के इमामुल अंबिया के रातिन जो रातियों इबादत में त डिठो पर जेडी महल भी मुझे महबूब हथड़ा खणी दुआ घुरी रोई दुआ घुरी ओ मुझा करीम रब मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई मुझा बचड़ा हसन मूसा वधिक सवाल न कर तुझे अमड़ जे दुआ जे मथा पहरो जेको हक्का ओ मुझे महबूब जे उम्मत जो आ हाने जवाब दे अज ही जेको न मस्जिद में बैठा हूं इते सब ईशा बुजुर्ग बैठा हूं जा मु जेड़ा गुनाहगार है ते खोड़ हुंदा गुनाहगारन के कह घुरायो जो जेको बख्शण तो चाहे केतराई खतादार मु जड़ा बैठा हुंदा छो आया हन ते मौलवी जी महफिल तो ओए छो आया हन जो इन करे आया हन जो उनके घुराइण वारे घुरायो आ जन जो न नालो लिस्ट में लिखजी वयो आ उनन के माफी मिलनी आ ए तुझो कमाल ना है मुझो कमाल ना है ए मुझे महबूब मुस्तफा उन जे बचड़न जे दुआन जो कमाल ऐ मुसलमान ऐ मुसलमान ऐ मुसलमान अखियों खोल वक्त हथन मा तेजी सा गुजरदो थो वने अल्लाह तो के मौको दिनो आ इन मौके मा फायदो वठ
तोखे कारोबार खां दीन मनो न कया वरी जुमला साॻिया दोहराईंदो तोखे कारोबार खां दीन मनो न कया जंहिं भी फील्ड में आहीं मुड़स माण्हू थी कम कर मुड़स माण्हू थी कमा जिते भी आहीं जंहिं भी फील्ड में आहीं हिम्मत करे कमा हलाल जी रोज़ी अल्लाह खे वणंदी आहे अल्लाह जे महबूब खे वणंदी आहे पर ईअं न थिए जो तूं दिल उन में लाए वेही रही न न दिल हिक जी आहे उन हिक जे हवाले करे छॾ याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त नंढड़ो मिसाल ॾेई उथे थो ई फ़क़ीर इंसान दौलत ऐं दुनिया खां सवा रही न सघंदो इंसान दौलत ऐं दुनिया खां सवा रही न सघंदो ईअं जीअं ॿेड़ी पाणीअ खां सवा हली न सघंदी ॿेड़ीअ जे हलण जे लाइ पाणीअ जो हुजणु इंतहाई ज़रूरी आहे न त ॿेड़ीअ जो को मक़सद ई कोन्हे इंसान खे बि दुनिया में हलण लाइ दौलत जो हुजणु ज़रूरी आहे लेकिन इन लेकिन के समझो लेकिन बेड़ी पाणीअ खां सवा हलंदी नाहे उन जी जिंदगी उन जी पर्सनैलिटी हर शे पाणीअ जे मथों हलंदी आहे लेकिन ओहो पाणी अगर किथों भी सोराख करे बेड़ीअ में अंदर दाखिल थियो त बेड़ी बचंदी या बुडंदी जवाब दे बुडंदी न ओहो पानी जंहिंखां सवा बेड़ीअ जी हैसियत ई कान्हे का पर तेसी जेसी उन पानी जे मथों हली रही आहे जॾहिं उहो पानी उन में दाखिल थियो उहा बेड़ी बर्बाद थी वेंदी सेम कंडीशन इंसान तू भी दुनिया खां सवा नथो हली सघी पर तेसी जेसिताईं इहा दुनिया तुंहिंजे हथनि में आहे अगर इहा दुनिया तुंहिंजे न दिल में हिकिड़ो दफ़ो अंदर अची वई त पोइ तूं भी ईअं ई तबाह थी वेंदी जीअं बेड़ी पाणी में तबाह थी वेंदी आहे जॾहिं बेड़ी तबाह थींदी आहे त कीअं थींदी आहे कल्टी थी वेंदी आहे ऐं जॾहिं इंसान तबाह थींदो आहे त उन जी निशानी कहिड़ी आहे पहिरीं निशानी उन मां हया ख़त्म थी वेंदो आहे ॿी निशानी उन मां गुरबत जो एहसास ख़त्म थी वेंदो आहे गरीब जो कदर खत्म थी वेंदो आहे दर्द मंदे जी दाह उन खे ॿुधण यानी नेगेटिव थिंग्स जेके भी आहिनि उहे तमाम पहलू हुन में अची वेंदा आहिनि पॉजिटिव जेके भी आहिनि उन जे ज़हन मां निकिरी वेंदा आहिनि छो जो हुन जी ज़िंदगी थी नेगेटिव वई जॾहिं न तुंहिंजे अंदर में दौलत जी मोहब्बत न हुजे पोइ अरबन जो मालिक आहीं तॾहिं बि ख़ुशि नसीब आहीं खरबन जो मालिक आहीं तॾहिं बि ख़ुशि नसीब आहीं छो त तुंहिंजो हथ कार ॾिया हीअ दिलि तुंहिंजी पंहिंजे यार ॾे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शफी मोहम्मद जो ही काज कबूल फरमाए उन जे बचड़े के अल्लाह ताला उन जे लाइ खुशियन जो बायस बनाए उन जे अब्बे अम्मा जी अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाए जेकी आया हूं अल्लाह ताला सां तव्हां सभिनी खे पंहिंजे महबूब जे सदके में मुंहिंजा दोस्त जेकी ॿुधो अथऊं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना हाणे थोड़ी गाल ॿुधो हेॾा अदो अबरार थो चवे अॻे ई वीचारे हिकिड़े छोकिरे चयो हुते ख़बर न आहे केरु हो से मूंखे हीअ नात ज़रूरु ॿुधाइजो हेॾो अदो अमजद कुरैशी थो चवे त मूंखे तव्हां हीअ नात ॿुधायो मां फरमाइशूं कंहिंजूं पूरियूं करे कंहिंजूं कंदुसि छो त मां टाइम जो पाबंद आहियां मूं 11 जी बजाय कुझु मिंट मथे ॾिना हाणे 5 मिंट ॿिया बि तव्हांखे ॾियां थो पर गाल ॿुधो अमजद कुरैशी तो चवे मां मदीने वञा ॿुधायो हुन दोस्त चयो त मूंखे ॿुधायो त हिकु अल्लाह कलू में डरदी हां माही यार दी घड़ोली भरदी हां ठीक आहे हाणे ॿिन्ही मां जेका तव्हां हिकु ॿुधाईंदो मां मदीने वञा मदीने अचा बचड़न सूधो अचा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मदीने अचा जी जल सूधो अचा मदीने
अचा बाबल सू दो अचा मदीने अचा बचड़न सू दो अचा आका सदीड़ो कजा मदीने अचा आका सदीड़ो कजा मदीने अचा ख्वाब अहेड़ो निसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीमन जया ख्वाब अहेड़ो निसा तू ही जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो निसा तू ही जा कदम चुमा ख्वाब अहेड़ो निसा तू ही जा कदम चुमा आका सदीड़ो कजा जजी जलसू दो अचा आका सदीड़ो कजा जवल रसूधो अचा चो मदीने अचा तू जो रोज़ो दिसा मदीने अचा अजवा कतल खावा आका सदीड़ो कजा ज़म पिया सुहना सदीड़ो कजा ओहद जबल दे वया तुझे दर ते अचा चाचन जा मामन जा सौटन जा दोस्तन जा भाईरन जा जाड़े बारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बन जा नबी तुझे दर ते अचा सूरतो सल्या चो तुझे दर ते अचा सूरतो सल्या आका सदीड़ो कजा मदीने अचा हसन हुसैन अली दा जाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी मैं गोली शाह दर्दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी हिक अल्लाह कनू में डर दी हिक मौला कनू में डर दी हाँ माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी पीर पीरा हजरत मीरा पीर पीरा हजरत मीरा नाम किथे
जे टुटन ज़ंजीरा नाम गिदे जे टुटन ज़ंजीरा मैं मुर्शिद मुर्शिद कर दी मैं मुर्शिद मुर्शिद कर दी मैं मुर्शिद कामिल कर दी माही यार दी घड़ोली अल्लाह अल्लाह यार दी घड़ोली भर दी एक यार दी घड़ोली भर दी माही यार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनू मैं डर दी एक मौला कनू मैं डर दी माही यार दी घड़ोली भर दी माही यार दी घड़ोली भर दी। अल्लाह ताला फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह फरमा बेशक मुझे महबूब जी जिंदगी अमल जो बेहतरीन नमूना लिमन कंडीशनल आयत कंडीशन शर्त ले वास्ते कहजेला शर्त लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर उन्हनि जेला मुझे मुस्तफा जी जिंदगी हिते भी जन्नता होते भी जन्नता कहजेला जेके अल्लाह का डिजन था ऐं कयामत जे ॾींहुं रब्बुल आलमीन जे दरबार में बीहण का डिजन था त पंहिंजे हिसाबनि जो ॾोहनि जो हिसाब कहिड़ो मुंहुं खणी ॾींदासीं। वज़कर अल्लाह कसीरा ऐं रब जो ज़िक्र घणे खां घणो घणो। ऐ मुझा दोस्त अजीज बस मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इताअत कर ताबेदारी कर मुझे मुस्तफा सा प्यार कर जे मुझे मुस्तफा सा प्यार करण चाही तो गरीबन सा प्यार कर मुझे मुस्तफा तो सा प्यार। वरी जुमलो दोहराया जे तू चाही तो मुझो मुस्तफा मुसा प्यार करे तो तू गरीबन सा प्यार कर। अटो 65 रुपया किलो खंड 110 रुपया किलो गिह अलाए किथे पहुतो पियो आ खुदा दिनो थई न कह हिकड़े वेले ते कह गरीब के सुकून सा खारा उन जिन अंदर मा जेका दुआ निकरंदी मुझो मुस्तफा राजी थी। जे मुझे मुस्तफा के राजी करण तो चाही त गरीबन जी खिदमत कर वरी अल्लाह के राजी करण तो चाही त मुझे मुस्तफा सा प्यार मुझो खुदा बि राज़ी थी पवंदो मुझो महबूब मुस्तफ़ा बि राज़ी थी पवंदो दुनिया भी ठही वेंदी आखिरत भी ठही वेंदी। अल्लाह ताला मुझो चवण तवां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए।